पूरे मुल्क जियां जुडो में भी ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजहबी जोश जज्बे अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जुलूस जामे मस्जिद चौक खां ख़तीब जामे मस्जिद अल्लामा व मौलाना एजाज़ अली सिकंदरी जी क़यादत में कढियो वियो, जंहिंमें सियासी समाजी रहनुमा ऐं हज़ारे आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीक थिया। मिलाद रैली जॾहिं टाउन कमेटी ऑफिस अॻियां पहुती त जुडो टाउन कमेटी चेयरमैन मीर कामरान टालपुर, वाइस चेयरमैन मीर ज़फ़र आरई ॿियनि रैली में शरीक उलमा करामनि जो इस्तक़बाल कंदे गुलनि जा हार पाराए जुलूस में शरीक हज़ारे माण्हुनि लाइ थधे पाणी जी शरबत जो बंदोबस्तु कयो वियो ऐं मिठाई विरहाई वई। मरकज़ी जुलूस रवायती रस्तनि खां थींदो मरकज़ी ईदगाह ते इक़्तिदाम पज़ीर थियो, जिते मुल्क पाकिस्तान जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। जुडो जी समाजी अॻवान सेठ कामरान चाकीअ पारां 100 देगूं लहिराए हज़ारे माण्हुनि में लंगर तक़सीम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।